जुडो खां ख़बर शामिल कयूं पिया अब्दुल गफूर कोलाची जे रिपोर्ट मुताबिक़ जुडो में 8 महीना अॻु पसंदि जी शादी कंदड़ जोड़ो धार थी वियो। रज़ा ख़ुशीअ सां शादी कई हुई, हाणे अलहदगी अख़्तियार कयूं था। गंगा ऐं उमरियो कोहली जुडो में कुनरीअ जे ॻोठ शम्स जूने जो रहवासी शर्मिती गंगा धीअ देवजी कोहली ऐं संदसि मुड़ुसु उमरियो पुट हेमू कोहली पंहिंजे माइटनि सां गॾु एवान साफ़त जुडो ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां 8 महीना अॻु पसंदि जी शादी कई हुई, जंहिं बैदि हाणे हू हिक ॿिए खां अलॻि थियणु चाहिनि था। नारी गंगा कोहली ॿुधायो त संदसि मुड़ुस सां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ धार थियणु चाहियां थी, जंहिंमें मुड़ुस जो को बि एतराज़ नाहे। असां ॿिन्ही गॾिजी इहो फ़ैसिलो कयो आहे, हाणे आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहियां थी। उन मौक़े ते नारीअ जे मुड़ुस उमरियो कोहली चयो त असां ॿिन्ही पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां अलॻि थियण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे मुंहिंजो गंगा सां को बि तालुक़ु नाहे। हू पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां माइटनि ॾांहुं वञी रही आहे। हाणे संदसि गंगा जी ज़िमेवारी माइटनि ते आहे।